नाज़रीन, सिंध काबीना STS स्क्रीनिंग टेस्ट के नतीजन के मुद्दे में जून 2028 ताईं वात करे छॾी आहे। सिंध हुकूमत तरफ़ां अदालती स्टे आर्डर ऐं चूंड शेड्यूल सबब बर्तन में देर जो भी एतराफ़ कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो। इजलास दौरान समूरनि खातनि खे पुराणियूं ऐं तब्दील थियल गाॾियूं SGE&C हवाले करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह गैर लाॻापियल माण्हुनि वटि मौजूद गाॾियुनि जी फ़हरिस्त घुरे वरिती आहे। यूनिवर्सिटीज़ लाइ गाॾियुनि जी ख़रीदारी जी पॉलिसी ईंदड़ इजलास में पेश करण जी भी हिदायत की वई आहे। इजलास दौरान पब्लिक प्राइवेट मंसूबनि लाइ बर्तन ते पाबंदी में नरमी जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। 8 मार्केट बेस्ड जायुनि जी भर्ती IBA कराची ज़रिए कराइण जी हिदायत की वई आहे। STS स्क्रीनिंग टेस्ट जे नतीजनि जो मुद्दो जून 2028 ताईं हूंदो। सिंध काबीना तरफ़ां कम जी क्रशिंग सीज़न शुरू करण जी भी मंज़ूरी ॾिनी वई आहे। कराची प्रेस क्लब के मेंबरनि लाइ 639 इज़ाफ़ी रिहायशी प्लाट्स की मंज़ूरी ॾिनी वई आहे। हॉक्स बे स्कीम 42 में प्लॉटिंग ऐं तरक़ियाती कमनि जी इजाज़त ॾिनी वई आहे।